नाज़रीन ते ॿी अहम ख़बर अवां शेयर कंदारूं। जाम शोरो खां जाम शोरे भरिसां लाखड़ा कोल माइनर में मज़दूरी लाइ वेंदड़ पोरियतनि सां हादसो थियो आहे। हिकु फोत थी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। पोरियत कलीमुल्ला मिठाणी ऐं रहमान अली मज़दूरी ते वेंदे ट्रक मां किरी पिया। हादसे जे नतीजे में नौजवान कलीमुल्ला मिठाणी ट्रक जे टायर हेठां अची चीबाची फोत थी वियो, जॾहिं त संदसि साथी रहमान अली सख़्त ज़ख़्मी थी पियो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदारूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदारूं। जाम शोरो खां जाम शोरे भरिसां लाखड़ा कुल माइनर में मज़दूरी लाइ वेंदड़ पोरियतनि सां हादसो थियो आहे। हिकु ॼणो फोत थी वियो, ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। पोरियत कलीमुल्ला मिठाणी ऐं रहमान अली मज़दूरी ते वञी रहिया हुआ त ट्रक मां किरी पिया। हादसे जे नतीजे में नौजवान कलीमुल्ला मिठाणी ट्रक जे टायरनि हेठां अची चीबाची फोत थी वियो, जॾहिं त संदसि साथी रहमान अली सख़्त ज़ख़्मी थी पियो। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जाम शोरे जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच असां सां लाइन ते मौजूद है। जी रहीम बख्श, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजर ही अफसोसनाक हादसो पेश आयो है। लाखड़ा कोल माइन में मजदूरी लाइ वेंदड़ ॿिनि नौजवान सां जेको आहे सो हादसो पेश आयो आहे। कोयले लाइ जेको आहे सो मजदूरी कंदड़ ॿिनि नौजवाननि सां जेको आहे सो रोड हादसो पेश आयो, जॾहिं त हादसे में हिकु जेको सो नौजवान आहे तॾहिं ती जेको आहे सो ट्रक हेठां अची चिबाड़जी फोत थी वियो आहे, जॾहिं त ॿियो जेको नौजवान आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़े वारे हंधि ते जेको आहे सो पुलिस पहुची जेको आहे फोती मड़ ऐं ज़ख़्मी खे जेको आहे सो जामशोरो जी लम्स अस्पताल मुंतकिल किया है। ज़रियन मूजिब गज़ाला कोयला कंपनी में जेको आहे सो कोयले जी मज़दूरी लाइ वेंदड़ पोरियत ट्रक जे अॻियां वेही मज़दूरी लाइ वञी रहियो हो त खेसि हादसो पेश आयो। मां खे ॿुधायां त हिकु पोरियत जेको आहे सो खाणोट जो रवासी आहे, उनजो नालो जेको आहे अली मिठाणी चीबाड़ जी जेको फोत थी वियो आहे। ॿिए जेको ज़ख़्मी आहे उनजो नालो आहे रहमान अली, जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी जेको नौजवान है उनखे जेको आहे सो इलाज हलंदड़ आहे सिविल अस्पताल में। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।